ॾिसण में ईंदो जो अनादि तत् सत ओंकार वॾनि खां वॾो वहिद सभिनी जो आत्मा ब्रह्म सदा एकरस आहे ऐं अचण वञण खां परे ऐं आकाश वांगुरु सभिनी में व्यापक आहे ऐं द्वैत खां रहित आनंद स्वरूप सभ ताईं भरपूर हिन नेह कलंक कर्म खां आज़ाद न जीतण जहिड़ो आहे पर उन्हीअ जे दीदार करण वास्ते अहिड़ो को पूरन सतगुरु मिले जो अवल त हिन जीव मां ख़ुदि मैं मञ ख़ुदि जी मल सभु कढी छॾे जा सभिनी जुगतियुनि में वॾी जुगती आहे। ईअं करण खां पोइ सत ऐं आनंद स्वरूप जे प्राप्त थियण में वेम ई कान लॻे थी ऐं आवागमन खां छुटी पइजे थो ऐं अमृत रूप ऐं समाज हिकु थी वञिजे थो। सूरज प्रकाश श्री गुरु अर्जन देव जन जे मुख मां सिद्ध समान वाणी ॿुधी हिकु वारीअ योगीश्वर विसामी विस्मय में पइजी वियो पर पंहिंजे भले थियण जो उहो मौक़ो ॾिसी खुलीअ रीति वरी प्रश्न करणु लॻो त हे गुरु जी मथे जो तव्हां साहिबनि ब्रह्म जो सिद्धांत चयो सो अव्हां कहिड़े वाट करे सिद्ध कयव। सोन जा जेवर जे ॾिसण में अचनि था इन खे परिणाम वाच सॼो वञे थो छाकाणि जो सोन पंहिंजे आकार फेराए कुंडल कंगण बणिजी पियो आहे। अहिड़ीअ तरह ब्रह्म बि पतिजी जड़ ऐं चेतन बणिजे थो छा। ॿियो त ब्रह्म जी माया जेका स्वामी फरमाइनि था सा झूठी आहे या सची ऐं ब्रह्म जो तव्हीं सूक्ष्म खां सूक्ष्म फरमायो सो कहिड़ीअ तरह ॾिसण में अचे थो। योगीश्वर जो सुवाल ॿुधी सुञाण सतगुरु उनजे जवाब में फरमाइण लॻा त जंहिं वाद करे जगत परपंच सिद्ध करे ॿुधायो आहे सो आहे। विवरत वाच यानी जहिड़ी तरह नोड़ीअ में नांग जो भरम थियण करे डपु थिए थो तहिड़ीअ तरह कल्पत ब्रह्म में जगत खे ॾिसी हर कंहिं शौक़ु हुजे थो ऐं वरी उन्हीअ नोड़ीअ खे जेसीं ताईं सोझरे में नथो ॾिसिजे तेसीं दिलि जो भरम बि नथो मिटिजे। अहिड़ीअ तरह ज्ञान जे अखियुनि सां ब्रह्म जो साक्षात्कार ॾिसण ताईं ई जीव दुख सुख भोगे थो ऐं अनेकनि जन्मनि में भिटकी कॾहिं ऊच कॾहिं नीच सदाए थो। ॿियो तव्हांजो सोन परमाणवाद में सुवाल कयो आहे सो ईअं न आहे। प्रमाणवाद उन्हीअ खे चइजे थो जो असुल को स्वरूप बदिलाए ॿियो वठे ऐं वरी साॻियो न थी सघे। जहिड़ीअ तरह खीर मां ॾुध ऐं वरी ॾही वरी ॾुध मां खीर नथो थी सघे ऐं उहो पंहिंजो अॻियो स्वरूप छॾे ॿिए खे वठे थो पर सोन उन्हीअ वांगुरु बिल्कुलु न आहे छाकाणि त जेवरनि में सोन जो स्वरूप ज़ाहिर ज़हूर पियो ॾिसिजे पर जेकॾहिं जेवर भॼी नास थी वञनि त बि सोन पंहिंजो स्वरूप नथो छॾे। अहिड़ीअ तरह ब्रह्म मां जगत बि उन्हीअ वांगुरु बणियो आहे ऐं बाजीगर जो तमाशो बि साॻी ॻाल्हि आहे ऐं वरी जॾहिं अज्ञान नास थी वञे थो तॾहिं ब्रह्म खां सवाइ बि नथो रहे पर उन्हीअ जहिड़ो जिते किथे अंदरि ॿाहिरि हेठि मथे बासे थो। बोल गुरु नानक देव। हिते सोन जो उदाहरण ॾिनो गुरुजन भई हिकु सोन जो वॾो टुकर आहे उनखे ॻारे करे जुदा जुदा गहना ठाहे था सघूं। हा त भॻवान बि उहो सोन जो हिकु टुकर आहे सम्झो उन मां हे सॼो परपंच अलॻि अलॻि ठहियो आहे उन ते नाला अलॻि अलॻि पिया पर जीअं सम्झो उन मां भञी सोनम खां भॼी करे जीअं ॿिया जेवर ठहनि था त उन्हनि जेवरनि जा नाला जुदा जुदा थी था वञनि। पोइ माण्हू उनखे सोन नथो चए उनखे कंगण थो चए मुंडी थो चए कुंडल थो चए नथ थो चए इहे नाला अलॻि अलॻि था थियनि। ईअं
ये संसार भी ईअं भॻवान पैदा कयो आहे भॻवान पाण ई, पर जीअं हुन मां हे अलॻि अलॻि जुदा जुदा गहना ठही आहे, तीअं हे सॼो संसार अलॻि अलॻि नमूने सां ठही आहे। पर हिन में इहो योगीश्वर हिकु सुवाल थो उथारे त चएसि थो ॿियो कहिड़ो अखर लिखंदो प्रमाणवाद, हुनखे अखर ॾिनो अथई प्रमाणवाद। प्रमाणवाद सतगुरु हुनखे था चवनि भई प्रमाणवाद जंहिंखे चइबो आहे न उनजो गुण ईअं हूंदो आहे जीअं की हिकु खीर जो खीर आहे त खीर मां सम्झो ॾुध थी वियो, ॾुध मां ॾही थी वई, जीअं अलॻि अलॻि खीर मां शयूं ठही वेंदियूं, पर वरी वापसि खीर न ठही सघंदो। भई ॾुध मां वरी वापसि खीर कढी ॾेखार, न कढी सघंदो, उहो पंहिंजो असुल को स्वरूप बदिलाए थो छॾे हुन में, भई परिवर्तन थो करे छॾे पंहिंजो। भई खीर परिवर्तन करे ॾुध थो थी वञे, ॾुध मां ॾही थी वञे, ॾहीअ मां गिहु थो थी वञे, सम्झ, पर गिह मां वापसि वरी खीर नथो थी सघे। पर हे जेको आहे न सोन जो उदाहरण उहो ईअं आहे भई उहो गहना वरी ड्राए छॾ त वरी सोन थी वेंदो। भई परमात्मा ईअं आहे, ईअं भई हे सभु जंहिं महिल सभु समय में मिली वेंदो न वरी उहो हिकु ई वञी रहंदो, सभु हुन में मिली वेंदो। ॿियो सुवाल जो तव्हां पुछो आहे त माया सत आहे या असत आहे, से माया न की सत आहे न की असत आहे, छाकाणि त हुन में अस्त पिणो ऐं सत पिणो ॿई बणी अचनि था, तंहिं करे उनखे अनवर्ग्य चवनि था। अन रेव चीनी करे कोठींदा आहिनि ऐं जंहिं हालत में को बि कंहिं तरह कुझु बि उन बाबति चई नथो सघे ऐं हू अनादि आहे ऐं संदसि आदि चई नथी वञे, तंहिं हालत में हुन जो कथन करणु अजायो आहे। मगर जॾहिं को वॾभागी सतगुर जो उपदेश वठी समूह कलेशन समेत अज्ञान नाश करे ज्ञान पाए तो तॾहिं उनखे उन्हीअ ॻाल्हि जी परूण पवे थी ऐं जो पूरन आत्मा ब्रह्म आहे तंहिंखे इंद्रियूं कंहिं बि तरह ढके नथियूं सघनि। ज्ञानवान पुरुष हुनखे अखियुनि सां ॾिसनि था, कननि सां ॿुधनि था, ज़बान सां चवनि था ऐं पिणु पंहिंजे अंदर में जीअं जो तीअं ॼाणनि था। अहिड़ीअ तरह इंद्रियूं मन खे ढके नथियूं सघनि ऐं जहिड़ी तरह इंद्रियूं मन खे ढके नथियूं सघनि ऐं मन उन्हनि सभिनी खे ढके छॾे थो, तहिड़ीअ तरह ब्रह्म खे मन ढके नथो सघे ऐं हू ब्रह्म सभिनी जे सत्ता ॾेई रहियो आहे। हू हिकिड़ो सभिनी जो आधार आहे ऐं जेको उनखे चङी तरह ॼाणनि था तिन जो नानापिणो मिटिजी वञे थो। हू बिल्कुलु सूक्ष्म खां सूक्ष्म आहे ऐं उनखे ई वॾनि खां वॾो चवनि था। सूरज आदिक प्रकाशवान सभु उनजी जोत आहिनि। हू हिकिड़ो ई सॼे जगत जो कारण आहे ऐं जेको पंहिंजे अंदर में उनजो वीचार करे थो सो ई उनखे पाए थो। हू आकाश वांगुरु सभिनी में पसरी रहियो आहे ऐं सदाईं निहचल ऐं आवागन खां रहित आहे, जंहिं करे जेको जीव मन स्थिर करे थो उहो जीव अमृत थी पवे थो। अहिड़ीअ तरह जिन पुरुषनि ब्रह्म में जगत पछाणियो आहे से नाना पिण छॾे उन हिकिड़े जे आनंद में मस्त थी विया आहिनि। अहिड़ी पुरुषनि खे ई जीवन मुक़त चइजे थो। अहिड़ा जीव कंहिं बि हंधि सरी छॾे जन पोइ उहो हंधि पवित्र हुजे या अपवित्र हुजे त बि आनंद स्वरूप में लीन थी वञनि था। उन्हनि विखे नखे जनम आहे न को मरण आहे। अहिड़नि पुरुषनि खे अज्ञान कुंड खुआए दरिया जे किनारे हिकु समान आहे। सतगुरनि जा अग्नि कुंड हिकु समान आहिनि। सतगुरनि जा अहिड़ा अमृत रूपी वचन ॿुधी योगीश्वर जो हज़ारनि वरनि जो नशो टुटी वियो ऐं हिन जे अंदर में सिद्ध ज्ञान जाॻियो। योगीश्वर सतगुरनि जे चरणनि जो प्रताप ॾिसी सिर निवाए साहिबनि जे क़दमनि ते किरी पियो ऐं हथ जोड़े चवणु लॻो त हे सचा पातशाह, मूंखे
हाणे चङीअ पर यकीन थियो आहे ऐं जेकी की मूंखे ॼाणो हो सो मूं ॼाणी वरितो ऐं तव्हां साहिबनि जे कृपा करे मुंहिंजा सभु संसार निवृत थिया ऐं सत चेतन आनंद स्वरूप खे प्राप्त थियुसि। तंहिं करे हाणे आउं पंहिंजो शरीर छॾींदुसि जो बिल्कुलु वॾो थी वियो आहे ऐं वॾु पिणु सबबु को कार्य मूंखां थी न सघंदो। तंहिंखां सवाइ जेकी मूंखे करिणो हो सो आउं करे रहियुसि। तव्हां साहिबनि दया करे मुंहिंजी कामना पूरी कई। एतिरो ॿुधी श्री सतगुरु फरमाइण लॻा त हे योगीश्वर तूं तकड़ करे छो थो शरीर छॾी? तूं ख़ुशि थी को काल असां वटि रही असांखे पंहिंजो दर्शन ॾींदो कर ऐं सारे जगत में उन हिकिड़े खे ॾिसी आनंद में गुज़ार। ॿी ॻाल्हि त लोकनि ते तुंहिंजो वॾो परोपकार थींदो जो हू तुंहिंजो दर्शन करे पाप विकार नाश कंदा ऐं सभई दग लागी कल्याण खे पाईंदा। एतिरो ॿुधी योगीश्वर हथ ॿधी अर्ज़ु कयो त हे स्वामी लोकनि जे कल्याण अव्हांजे हथ में आहे। ॿिए कंहिंखे बि कहिड़ी सिमरती न आहे। तंहिं करे सारे जगत जो भार तव्हांखे ई खणणो आहे। न ॿिए कंहिंखे का अहिड़ी कला आहे। तंहिं करे मूंखे हाणे दया पाले आज्ञा ॾियो त समाइजी वञा। एतिरो चई योगीश्वर साहिबनि जे चरणनि ते मथो टेके चवणु लॻो त हे प्रभु अहिड़ी महिर कयो जो हिकु पल बि तव्हां खां भुलिजी न वञा। तंहिं ते साहिबनि फरमायो त भला जेका तव्हांजी इच्छा असीं बि तव्हांजे मर्ज़ीअ पुठियां आहियूं। एतिरो चई सतगुरु बाबे बुढे साहिब खे हुते तरसाए खेसि आज्ञा ॾेई विया त तव्हीं हिन संत सां रहो ऐं जहिड़ी आज्ञा करे उन मूजिबि सभु कमु करे ॾियोसि। एतिरो चई स्वामी पंहिंजे डेरा में विया। बोल श्री गुरु नानक।